वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। पाकिस्तान के बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 144 जन्म ॾींहुं मल्हाए पियो वञे। मज़ार कायदे गार जी तब्दीली वारी पुरवकार तकरीब दौरान बाबा क़ौम के सलामी ॾिनी वई। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी के ताज़े दस्ते मज़ार कायदे गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभाले वठियूं आहिनि। दस्ते में औरत गार्ड्स भी शामिल आहिनि। अवां खे ॿुधायूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल कायदे आज़म जी मज़ार ते हाज़री ॾिनी। अहम ख़बर खां नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो अॼु 144 जन्म ॾींहुं मल्हाए पियो वञे। मज़ार कायदे गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तकरीब दौरान बाबा क़ौम खे सलामी ॾिनी वई। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी जे ताज़े दस्ते मज़ार कायदे गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं आहिनि। दस्ते में औरत गार्ड्स भी शामिल आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल कायदे आज़म जी मज़ार ते हाज़री ॾिनी।